रस्तो ख़राब है। कल खां टूर ते आया हुआसीं गोले गोरख स्टेशन वारे ते, पर असांखे ख़बर कंहिं ॿुधायो कोन कि इंतज़ाम वग़ैरह त को गोरख ते रस्तो ना है। असां जॾहिं हिते आयासीं त ॾिठो ते पुल टुटी पई हुई, रस्तो कोन हो। पोइ असां वरी कचे खां लथासीं, पोइ वरी असांजी गाॾी फासी वेली विच में, एॾी मिट्टी एॾो रस्तो ख़राबु आहे ऐं सफ़ा गाॾी ख़राबु थी वई। पोइ वरी 4 व्हीलर गाॾी सां टोर्चन करे गाॾी खे कढाए पोइ असीं वियासीं, पर इंतज़ाम जी तरफ़ खां को बि माना का बि जेका आहे कोन हुई, हुनखे ॿुधायो असांखे वग़ैरह कोन वियो हो। उनखां पोइ वरी असां जेका अॼु वापसी आयासीं तॾहिं बि अॼु ॾींहं ताईं 24 कलाक थी विया आहिनि, पर पुल न ठही आहे। ऐं इन खां अलावा वरी बि अॼु साॻी रस्ते तां अचिणो पियो ऐं ॾाढो रस्तो ख़राबु आहे, ॾाढो किनो रस्तो आहे। फैमिली वग़ैरह उन्हनि खे वॾी परेशानी थी थिए ऐं जेके माण्हू वञनि था मोटरसाइकिलनि ते उहे गाॾियूं 4 व्हीलर खां सवाइ ॿी का गाॾी निकिरण जी गुंजाइश ई कोन्हे। इन करे जेको आहे न तमामु घणी जेका हालति ख़राबु आहे ऐं अलाए इंतिज़ामिया ऐं भई जेके नुमाइंदा आहिनि उहे अलाए किथे सुता पिया आहिनि ऐं डी सी ऐं मैनेजमेंट वग़ैरह डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट तालका मैनेजमेंट को बि हिते कोन्हे ऐं का बि मैनेजमेंट कोन्हे, केर बि जेको आहे न पुछण वारो कोन्हे ग़रीबनि जे लाइ। ऐं रस्तो बिल्कुलु माना कट ऑफ आहे, बांधी जो ऐं जोही जो रस्तो दादू जो बिल्कुलु कट ऑफ आहे, वाही पांदी जो, त को बि रस्तो वञण जे लाइ कोन्हे। तव्हां छा था सम्झो ही रोड गोरख हिल स्टेशन जे लाइ बहितर आहे? न सफ़ा ख़राबु रस्तो आहे। हेतिरी वॾी बजट आहे, गोरख हिल स्टेशन आहे। अगरि इहो जी ॿिए कंहिं शहर में हुजे, ॿिए कंहिं इंतज़ामिया वटि KPK वारनि वटि हुजे त अॼु जन्नत हुजे, पर सिंध गवर्नमेंट बिल्कुलु रस्तनि ते तवजा ई कोन्हे। रस्ता एॾा किना आहिनि जो गाॾी हलण जे लाचार कोन्हे, माना गाॾी हली नथी सघे, एॾा रस्ता ख़राबु आहिनि। बसि गवर्नमेंट सां गवर्नमेंट त हूंदे इहो ई मुतालबो आहे त इहो रस्तो महिरबानी करे, हाणे त हली वई आहे, पर निगरान गवर्नमेंट या जेका गवर्नमेंट एक्ट अचे हे रस्तो सुठो ठाराइनि। को सियाह जेके अचनि था घुमण जे लाइ उन्हनि खे वधि खां वधि फैसिलिटी, का बि फैसिलिटी कोन्हे गोरख हिल स्टेशन ते। हालांकि तव्हां मरी इस्लामाबाद हलिया वञो उते वॾियूं फैसिलिटियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां। हिते रुगो बसि जबलनि जे हिसाब सां न रोड आहे, न रस्तो आहे, न पीअण जो पाणी बि कोन्हे, वेझण लाइ पाणी बि गोरख ते न आहे मिलियो असांखे। इन करे असांजी इहो गुज़ारिश आहे त जेका इहा घुमण जी जॻह आहे इनखे ख़ूबसूरत बणायो वञे, रोड रस्ता ठाराया वञनि त जेका आवाम हिते जी आवाम आहे या जेका छा घुमण अचनि था उन्हनि खे माना हिकिड़ो सुठो माहौल ॾेई सघनि त उहे माना हिकिड़ो पंहिंजो सुठो उतां टाइम कढी अचनि था त हिते उन्हनि खे इंजॉयमेंट मिले। कल्ह असां हितां विया आहियूं गोरख हिल स्टेशन जे लाइ, त कल्ह जीअं आयासीं असांखे रस्ते ते का ख़बर कान हुई त हितां रस्ते ते बारिश जो पाणी आयल आहे। हिते जीअं आयासीं पोइ ख़बर पई त पाणी आयल आहे, पोइ असां हितां 4 व्हीलर जे थ्रू वियासीं गोरख हिल स्टेशन ते, त पूरो रस्तो जेको आहे न ख़राबु हो ऐं ख़ासि करे जेको हीउ रस्तो हितां खां ख़राबु थियल आहे उनजे अंदरि असांखे 1 किलोमीटर जे या अधु किलोमीटर जे रस्ते ते असांखे 2.5 कलाक लॻी विया ऐं असांजी गाॾी फासी वई। वरी जॾहिं असां वाई पांजी खां अॻिते निकितासीं गोरख हिल स्टेशन जे लाइ, त उहो रस्तो पूरो तक़रीबन जेको न ख़राबु हो, त रस्तो तक़रीबन 20-25 किलोमीटर जो आहे, पर असांखे उते 2.5 कलाक लॻी विया। ऐं जॾहिं उते गोरख हिल स्टेशन ते पहुतासीं त उते जी जेका गोरख हिल स्टेशन जी इंतिज़ामिया आहे उन जा मतिलबु मनमानियूं अलॻि ई हुयूं। उते जा रेट फैसिलिटीज़ माना जीअं हिकु रूम जे अंदरि असां वेठासीं त 3000 जो रूम हो, उन अंदरि न लाइट हुई न पाणी हो, वेझण जे लाइ त पाणी कोन हो, सिर्फ़ु वज़ू करण जे लाइ या वॉशरूम वञण जे लाइ पाणी असांखे हिकिड़ी बाल्टी पूरे ॾींहं जे अंदरि मिली ऐं रेट में माना तमामु हाई हुआ। इंतिज़ामिया माना जो जी जेका आहे ध्यानु त बिल्कुलु गोरख हिल स्टेशन जो बिल्कुलु न आहे, जेका बजट अचे पई शायदि। रोड रस्तो त बिल्कुलु हितां जो तमामु ख़राबु आहे ऐं ख़ासि करे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जेका 10 साल रही आहे उहो लॻे कोन पियो त हिते पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। बजट जेका मिले पई पूरी शायदि सभु करप्शन में बि वञे ऐं हिते मतिलबु 10 साल पूरी जॻह न गवर्नमेंट रही आहे पीपल्स पार्टी जी। रफ़ीक जमाली MNA रहियो आहे, गोरख हिल स्टेशन डेवलपमेंट अथॉरिटी जो चेयरमैन बि रहियो आहे, पर लॻे कोन पियो त हिते को माना रुपए जो को ख़र्चु थियल हुजे ऐं हुते जेके रेट आहिनि उहे बि तमामु हाई आहिनि, फैसिलिटीज़ कुझु ई न आहिनि। घणा कलाक थी विया आहिनि तव्हां गुज़रिया? कल्ह असां गुज़रिया आहियूं 24 कलाक खां मथे जो टाइम थी वियो आहे, त हीउ रस्तो अञा ताईं जेको न बहाल कोन थियो आहे। ख़ासि करे तमामु घणी तकलीफ़ूं आहिनि, उते जेके फैमिलियूं रहनि पियूं, हितां जेके वञनि पियूं उन्हनि खे तमामु घणो मतिलबु टाइम लॻे पियो ऐं घणी मुश्किलातूं पेश अचनि पियूं। सभई गाॾियूं जेके आहिनि न फासनि पियूं रस्ते जे अंदरि, ख़ासि करे कार्स आहिनि, बाइक्स वग़ैरह आहिनि उहे। ऐं असां सिर्फ़ु जेके ॿाहिरां माण्हू अचूं पिया ॿियनि शहरनि खां हिते घुमण जे लाइ उन्हनि खे तकलीफ़ूं थियनि पियूं, ख़ासि करे जेके हिते जा जेके रहवासी आहिनि मक़ामी माण्हू आहिनि उनखे बि तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि। ऐं ॿिनि शहरनि जो जोई ऐं वाई पांदी ॿिन्हिनि शहरनि जे विच में जेको आहे न कॉन्टेक्ट बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। हिते जी इंतिज़ामिया जो अञा को माण्हू हिते आयो कान्हे रोड जे लाइ त रोड खे ठाहियूं या को अल्टरनेट रस्तो सही करियूं, हुनजे लाइ को माण्हू हिते कोन आयो। बेसिकली बदीन जो आहियां ऐं अॼु हिकिड़ो 2 ॾींहं अॻु में प्रोग्राम ठाहियोसीं
आऊं इस्लामाबाद में पढ़ंदो आहियां। इस्लामाबाद जो स्टूडेंट जॾहिं उते सभु शयूं एक्सप्लोर कयूं, इस्लामाबाद जूं सभु फैसिलिटीज़ ऐं छो जो सियाहत जो शौक़ु आहे, न्यू प्लेस विज़िट करण जो मूंखे शौक़ु आहे। उन जे करे इस्लामाबाद में रही करे मूं सोचियो पिए त छो न सिंध खे एक्सप्लोर कयो वञे। सिंध जूं जाम सारा अहिड़ा मार्ग आहिनि, तारीख़ी जॻहियूं आहिनि जिन खे ॾिठो वञे त उहे कीअं आहिनि। उन जे करे मूं दोस्तनि सां गॾिजी हिकिड़ो प्लान ठाहियो त गोरख हिल स्टेशन खे विज़िट कजे ऐं उन जे बारे में जाम सारो ॿुधो बि आहे, पढ़ियो बि आहे, त छो न होॾां वञे माण्हू वञे। त उन जे करे 2 ॾींहं अॻु में प्रोग्राम ठाहियोसीं ऐं जीअं हेॾां आयासीं प्रोग्राम ठाहिण खां अॻु में हिकिड़े ॿिनि दोस्तनि सां कॉन्टेक्ट कयोसीं ऐं हुतां खां तक़रीबन 350 किलोमीटर क्रॉस करे जॾहिं हिते पुॻायूं जोई ऐं वाई पांदी जे विच में, वाई पांदी लास्ट शहर आहे, उन खां पोइ गोरख हिल स्टेशन अचे थो। त उन्हनि जे विच में हितां खां जोई खां तक़रीबन मतिलबु 50 किलोमीटर असां ट्रेवल करे आया आहियूं। पोइ असांखे ख़बर पई आहे त रस्तो विच में कटियल आहे ऐं असांजो जेको प्रोग्राम हो सॼो उन जे करे ई ख़राबु पियो थियो। उन खां पोइ हिकिड़ो जाम सारो 3rd क्लास रोड त आहे ई न, बल्कि ज़मीन जे विच मां हिकिड़ी बंजर ज़मीन जे विच मां वञिणो पियो। तव्हां अगरि ॾिसी सघो बैकग्राउंड ते, त इन कंडीशन मां असां विया आहियूं ऐं उन में मुंहिंजी गाॾी खे बि तमामु नुक़सानु पुॼायो आहिनि। मुंहिंजी गाॾी सीज़ थी चुकी आहे उन जे करे। त गवर्नमेंट खे अहिड़ा इंटरवेंशन्स वठणु घुरिजनि, छो जो सियाहत टूरिज़म जी इंडस्ट्री खे फ़रोग़ ॾिनो वञे। सिंध में बि जाम सारा अहिड़ा प्लेसिस आहिनि जेके विज़िट जे क़ाबिल आहिनि। उते माण्हुनि खे सियाहत खे फ़रोग़ ॾेई माण्हुनि खे आंदो वञे त जीअं सिंध जी तरक़ी थिए ऐं सिंध जा अहिड़ी जॻहियूं नुमाया थी सघनि ऐं माण्हुनि खे ख़बर पइजी सघे त हिते कहिड़ियूं सुठियूं जॻहियूं आहिनि। पर बसि गवर्नमेंट उन लाइ कोई इंटरवेंशन्स कोन थी वठे। उन जे करे इहे शयूं अञा ताईं ईअं महरूम आहिनि माण्हुनि खां ऐं माण्हुनि खे उन्हनि जॻहियुनि जी ख़बर न आहे त उन्हनि जी केतिरी क़दुरु क़ीमत आहे। हम हैदराबाद से आए और गोरख जा रहे हैं, गोरख हिल जा रहे हैं। तो यहाँ का रास्ता वास्ता भी ये अभी बंद टूटा है या पता नहीं क्या टूटा है, तो उसकी वजह से अब यहाँ से अल्टरनेट रास्ता नहीं है। तो अब यहाँ से गाड़ी नहीं जाएगी। अब हमारी गाड़ी नहीं जाएगी। तो यहाँ पर कन्वेंस है मौजूद, लेकिन वो कन्वेंस तो हमें इतना एक्सपेंसिव पड़ रही है। ये 5,000 7,000 मांग रहे हैं। अब ये हम यहाँ से 5,000 यहाँ तक, हैदराबाद से यहाँ तक आए। अब यहाँ से सिर्फ कुछ किलोमीटर के लिए अब ये 5-6 7 हज़ार मांग रहे हैं। अब इतना तो नहीं होगा। तो ये है कि अब थोड़ा ख्याल करें, अगर ख्याल करते तो ठीक है, वरना ये गवर्नमेंट को चाहिए कि यहाँ का एक कोई प्रॉपर रास्ता बनाए, या तो फिर शॉर्टकट बनाए या तो फिर एक और वे बनाए, ताकि आसानी हो जाए मुसाफिरों को। बस यही मैं कहना चाहता हूँ। लेके आए थे यहाँ पे गोरख जाएंगे, यहाँ क्या सिचुएशन देखा आपने, क्या अभी फील हो रहा है आपको? हमें तो जब हम निकले थे तो हमें ऐसा फील हो रहा था कि यार बस गोरख देखेंगे, कि गोरख पे सुना है, बहुत सौ से सुना है कि गोरख ऐसा है, गोरख वैसा है। तो हमने बोला चलो आज देखने चलते हैं। तो अब यहाँ तक ही पहुँचे। हम यहाँ तक पहुँचने के बाद अब हमें ये पता ही नहीं चल रहा कि अब हम जाएँ कैसे जाएँ। अब ये रास्ता आप देख सकते हैं खुद ही कि रास्ता कैसा है। अब यही है कि अब हम वापसी तो हो नहीं सकते, क्योंकि इतनी दूर से आए, अब इतनी दूर दोबारा रिटर्न हो जाएंगे तो फिर हमारा दिन भी ख़राब हो जाएगा, फिर एंजॉय भी नहीं कर सकते हम। सारे मेहमान भी आए हुए, मेरे दोस्त आए हुए, कराची से आया हुआ है, कोई कहीं से आया हुआ है। यही है, उन्होंने प्रोग्राम बनाया था, प्रोग्राम को कैंसिल करना पड़ेगा या फिर इनको कोई सल्यूशन निकालना पड़ेगा।